अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज, मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। माण्हू मेघ मल्हार। सदा सोणी सिंधड़ी माण्हू मेघ मल्हार, तनी संदी सार मुंदूं महकाए छॾियूं, ताज जोयो। नैना सिंध बिना चैन कहां, पीर हसामुद्दीन राशिदी। हीअ तन ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं अञा सिंध अख़लाक़ी समाजी ऐं शऊरी शोबनि में भड़भांग ऐं बयाबान कान थी हुई। के माण्हू हुआ जंहिंजे करे सिंध अञा आबाद सम्झी वेंदी हुई। अखियूं ॾिठोसीं पए त जेको ॾींहुं ते गुज़रियो ज़िंदगी वधीक सन्यारजंदी वई, बिल्कुलु ईअं जीअं ठटे जूं ज़मीनूं कलर जे करे ॾींहों ॾींहुं भींग थींदियूं थिए वयूं। जिते सिंध जे जोभन जहिड़नि ॾींहड़नि में बाग़ ऐं बस्तान, चमन ऐं गुलज़ार ॿुधबा हुआ, उते सवाइ थूहरनि, टूहनि ऐं अकनि जे कुझु कोन हो। ठटे वेंदा हुआसीं त उदास थी वेंदा हुआसीं। रही पट ॾिसी हीऊं लूणु थियण थो लॻे। हू चवंदो हो, असीं चुप, हिन जो दर्द असांखे छुअण लॻंदो हो। पोइ हुतां खां मकिलीअ ताईं गुलकंद ठाहिण जा कारखाना हूंदा हुआ ऐं जॾहिं काफ़िला ईंदा हुआ त हिते घड़ीअ लाइ राबो कंदा हुआ त जीअं उन जी ख़ुशबू सां वासिजी संदन थक लही वञे, ऐं पोइ पाण झले न सघंदा हुआ ऐं अतुर शरबत ऐं गुलकंद सां भरियल सराहियूं ऐं सोंगा ख़रीद करण खां रही न सघंदा हुआ। उहे सिंधी सराहियूं मूं ताशकंद जे म्यूज़ियम में ॾिठियूं आहिनि। अस्फहान में हिकिड़ो कुतुब फ़रोश हिकिड़ी अहिड़ी सराही लख रुपयनि में बि ॾियण लाइ राज़ी न थियो। उनजो धातो ई अजीब हो, सोन कोन हो, पर ॾेखाई सोन जी थे ॾिनई। उन ते जेकी नक्श निगार हुआ से बयान ई नथा करे सघजनि, ऐं उन्हनि में जेकी रंग भरियल हुआ, नीरो, प्याज़ी ऐं करवज़ी से कंहिं अहिड़ी शइ सां पघारे भरिया विया हुआ ॼण त हीरनि जवाहरनि जो पाणी मथनि भरियल हो। शीशो बि न हो, पत्थर बि न हो, कंहिं मुरकब सेंथिक ठाहिण जे कारीगरीअ जो अहिड़ो करिश्मो हो जो मूंखे यूरोप ऐं रूस जे फ़क़ति कन अजाइब घरनि में नज़र आयो आहे। हू माठ थी वियो। संदसि ऐनक जा हल्का नासी शीशा कंहिं कोहीड़े खां धुंधला थी विया। अलाह, उहे कहिड़ा न सचा आबदार मोती हा। अॼु उहे कारीगर किथे, उहे कीमियादान किथे, उहे अतुर फ़रोश किथे, उहे गुलकंद ठाहिण वारा हकीम किथे, उहे गुल ऐं गुलज़ार किथे। अॼु ॾिसो त चओ तरफ़ भींग पई वाका करे। ग़ुलामी असांजो हर जोहर हर ॾात ॿुहारे वई आहे। हीउ ॾिसो, हिते ख़ान ख़ानान तानसीन ऐं हिंदुस्तान जे अज़ीम ॻाइणनि खे वठी आयो। उन्हनि जे मुक़ाबले में हिकिड़े सिंधी ॻाइणे ख़ान ख़ानान जे हिकिड़े हिंदी दोहे जो सिंधी तर्जुमो राग रूपकलीअ में ॻायो हो। नैना साजन बिना चैन कहां। तानसेन पंहिंजी मसनद तां उथी हिन खे पेरे पई मिलियो हो। जॾहिं ख़ान ख़ानान हिन खे मुग़ल दरबार में शामिल थियण जी आछ कई तॾहिं हुन वरंदी ॾिनी हुई, नैना सिंध बिना चैन कहां। हू असांखे रुआड़ींदो रहियो। असीं चुप हुन शख़्स खे ॾिसंदा रहियासीं जंहिं सिंध खे तारीख़ में ॾिठो हो, सिंध खे तारीख़ में सुञातो हो। हू त अलाए जे केतिरो रुनो हूंदो। अॼु उहो शख़्स ख़ामोश मकिलीअ जे हिकिड़ी कुंड में आरामी आहे। उहो शख़्स असांखे बेआराम करण वारो शख़्स हो, पीर हसामुद्दीन राशिदी, रतीअ जी रिहाण कालम। कोको माण्हू मोतीअ दाणो, मोहम्मद इब्राहिम जोयो। चचनामे में हिकिड़ी हिकायत पढ़ी हुयमि त चच जॾहिं पंहिंजे राज जूं सरहदूं मज़बूत करण लाइ निकितो तॾहिं ब्रह्मणाबाद जे हिकु
ॿोधी पर्वत पंहिंजे कलम ज़रिए संदसि मुखालफ़त शुरू करे ॾिनी। चच खे सख़्तु कावड़ लॻी ऐं पको पौ कयाई त उन परोहत खे जोगी सेखत ॾींदो। जॾहिं पंहिंजनि समूरनि मुखालफ़नि खे मारे मञाइण खां वांदो थियो तॾहिं जलादनि जो हिकु जथो साण करे परोहत जे मठ ॾांहुं रवानो थियो। जलादनि खे सम्झाए छॾियईं तव्हां हिन खे ॻाल्हियुनि में मसरूफ़ रखंदे जॾहिं इशारो ॾियां तॾहिं संदसि सिसी लाहे छॾिजो। पोइ जॾहिं मठ में दाख़िल थियो तॾहिं ॾिठाई त परोहत चीकी मिटी ॻोहे पेंडा ठाहे ॻोहींदो थिए वियो ऐं पाण जो हिकिड़ो टुकुर हर पेंडे ते हणंदो थिए वियो। उन पण लॻण सां मिटीअ जे हर चाणे ते महात्मा ॿुद्ध जी तशबीह उभरी थे आई। जॾहिं चच पंहिंजे जथे सां धुकींदे अंदरि आयो तॾहिं परोहत पंहिंजी किरत मां कंधु मथे खणी मथे कीन निहारियो। का घड़ी चच शशदर थी हिन खे ॾिसंदो रहियो। सिंध जे बादशाह खे पंहिंजो रोब ऐं दबदबो विसरी वियो। हिन जे बदन में कंबणी पइजी वई ऐं हिन हबकंदे परोहत खे अर्ज़ु कयो त हू हुकूमत खे पंहिंजे सलाह मशवरे सां नवाज़े। परोहत कंधु मथे खणण खां बिना ई जवाबु ॾिनो, ए सेलायत जा पुट, असांखे दुनिया जे कारोबार सां को वास्तो न आहे। जेकॾहिं पंहिंजी आकबत संवारणु चाहीं थो त पंहिंजे वतन जे माण्हुनि जे हयातीअ में को सुख को सहंज आणण जो जतन कर। ऐं चच संदसि आशीर्वाद वठी ॿाहिरि निकिरी आयो। साणसि गॾु हिकु वज़ीर पुछुसि त हुज़ूर, अव्हां हिन जी सिसी लाहिण जो त इशारो ॾिनो ई कोन। चच पंहिंजी पेशानीअ तां पघर उगंदे चयो, हिन ॼाण जे देव अॻियां मूंखे पंहिंजे सिर जी अची लॻी हुई। हिन जी ॾिया ऐं हशमत मुंहिंजा होश ई ख़ता करे छॾिया। ईअं थो लॻे त उहे इल्म ऐं ॼाण जा परोहत जोड़ मटाए हर दौर में इब्राहिम जोए जहिड़ा माण्हू बणिजियो पवनि। उहो बि भायां थो त इब्राहिम जोयो कंहिं अॻिए जन्म में पक ई पक को ॿोधी परोहत या शमन हो। हिन में ॿुध धर्म जा उञाण चिटा ऐं पधरा अॼु बि महसूसु करे सघजनि था। हिननि जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो ई मक़सदु ऐं मुहावर आहे, सो उहो त पंहिंजे वतन जे माण्हुनि लाइ इल्म ऐं ॼाण जी रोशनी फैलाइण लाइ जतन कंदे पसाह पूरा थियनि त हयाती सजाई चइबी। हीअ मुख़्तसर हयाती जेका इंसान खे मिली आहे उनखे बामक़सद बनाइण इंसान खे ॿियनि साह वारनि खां उत्तम ऐं आला बनाए थो। ऐं उहो मक़सदु आहे पंहिंजे वतन ऐं वतन जे माण्हुनि लाइ ॾाहप जा मोती मेड़े ॼाण जा ख़ज़ाना वंडे विराए खेनि ॿ क़दम अॻिते वठी वञिजे। ॿुध धर्म जे हवाले सां उहो ई हिननि जो निर्वाण आहे। अॼु जो इब्राहिम जोयो हूअं त बिन ज़ईफ़ सनड़ो सीपकड़ो नंढे कद जो हिकु परियो मुड़ुसु आहे, पर जेकॾहिं संदसि ॼाण ऐं कम जी हमागीर पहलूअनि खे ख़्याल में आणिजे त उहो हिकु सघारो कदावर ऐं जवान जमाण ज़हन आहे, जंहिंजी घण ॾिसी शख़्सियत जो अहातो करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। जॾहिं संदसि फूह जवानी हुई तॾहिं वरी हिन जो ज़हन तजुर्बे ऐं मुताले जे लिहाज़ खां पीरसन ऐं परियो मुड़ुसु हो, जेको पंहिंजे हिक जेॾनि ऐं पाणा नंढनि जी रहबरी कंदो हो। नाज़िम हिकमत तुर्कीअ जे कंहिं ॾाहे लाइ हिक हंधि चयो हो त जॾहिं जवान हो त इशारे सां सही मंज़िल ॾांहुं रहनुमाई कंदो हो, जॾहिं पीरसन थियो त हथ खां झले सही मंज़िल ते पहुचाए ईंदो हो। इब्राहिम जोए सां बि उहा कार आहे। जॾहिं नंढो नेटो हो त लातादाद इशारनि सां सिंधी ज़ुबान ऐं सिंधी अदब जी सही मंज़िलुनि जी निशानदेही कंदो रहियो। जॾहिं पीरसन थियो त केतिरनि ई वाटड़नि खे दग लाइण काण अमली तरह उहो कुझु करे ॾेखारियईं जेको ख़ुदि हिकु मंज़िल जी हैसियत रखे थो। उनखे हीअं सम्झो त जॾहिं अञा जवानीअ जो पूर शुरू कयो हो आहीं त सेव सिंध सेव द कॉन्टिनेंट लिखी ओञाण ऐं पार पता ॿुधाइण जी कोशिशि कयईं। जॾहिं रिटायर्ड थियो त शाह सचल ऐं सामी लिखी ॾेखारियईं। हिन जे इन ज़हनी सफ़र खे सम्झण लाइ एशिया खां सिंध जी जाग्राफ़ी ऐं तारीख़ खे हिकु वतन परस्त अहसास जे हवाले सां सम्झणो पवंदो। आउं जॾहिं वतन परस्त जो फ़िक्रो कतब थो आणियां तॾहिं महज़ हिकु ख़ूबसूरत इस्तिलाह इस्तेमालु कोन थो करियां, पर उन जी आख़िरी मानी ॾांहुं इशारो थो करियां। इब्राहिम लाइ वतन परस्ती परस्तिश जी हद ताईं ऊनू ऐं रूहानी तजुर्बो आहे।
साॻे वक़्तु उहा हद दर्जे जी जानिबदारीअ जी पोज़ीशन पिणु आहे जेका इक़बाल जे वतन खे कूड़ो ख़ुदा सड़ण जी मनफ़ी रिवायत खे रद्द करे शाह जी वाझाई वतन खे कज पवारनि पास वरी मुस्बत रिवायत अख़्तियार करण जी पोज़ीशन आहे। वतन हिन लाइ पारस बि आहे त कसवटी बि, जमालियात जो मयार बि उहो ई आहे त रूहानियत जो हवालो पिणु उहो ई आहे। मूंखे यादि थो पवे त सुंदरी उतमचंदाणी सिंध घुमण आई हुई ऐं हिकु शाम इब्राहिम, अयाज़, रब्बानी ऐं आउं सुंदरी ऐं उत्तम सां गॾिजी क्लिफ्टन ते समुंड जे किनारे घुमण आयासीं। रूहानियत ते बहस छिड़ी पियो हो। अयाज़ तसौफ़ ऐं वेदानियत जे रिवायत सां रूहानियत जे तालुक ते ॻाल्हाए रहियो हो ऐं चई रहियो हो त उन माने में हू पंहिंजी रूहानियत जो क़ाइल आहे। इब्राहिम बि संदसि हिमायत कंदे चयो हो त रूहानियत खे हरू भरू का तंग माना ॾियणु न घुरिजे। उन वक़्तु कूंजुनि जी हिकु डिघी कतार हिकु ककरीअ वटां निकिरी शफ़क़ जे लालाण में गुम थियण लॻी। सुंदरीअ उन नज़ारे ॾांहुं असांजो ध्यानु छिकायो। वाक़ई मंज़र अहिड़ो त दिलि जो जोबो ॾींदड़ हो जो भायां थो त असां सभिनी जूं दिलियूं गाऊं माऊं थियण लॻियूं। सभु माठ थी वियासीं। मूं ॾिठो त इब्राहिम जोए जूं अखियूं लुड़कनि सां भरिजी आयूं ऐं हिन बुणबुण कंदे चयो, अला सिंध जो आसमान केॾो न सुहिणो आहे। ऐं पोइ पंहिंजे लुड़कनि खां परेशान थींदे ॻाल्हि लवाइण लाइ टहकनि ॾियण जी कोशिशि कंदे चयाईं, असांजी रूहानियत इजो इहा आहे। इब्राहिम जोए सां मुंहिंजी ॼाण सुञाण वाक़फ़ियतूं ऐं लाॻापा मुख़्तलिफ़ हैसियतुनि ऐं मुख़्तलिफ़ सतहनि जा आहिनि। हिकिड़ी हैसियत ऐं सतह त उहा आहे जंहिं ते हू हर नए लिखंदड़ खे लिखण ऐं पढ़ण लाइ हिमथाईंदो आहे, रहबरी ऐं रहनुमाई कंदो आहे। 1952 ईस्वीअ जो ज़मानो हो ऐं आउं मरहूम डीपलाई साहब वटि मुलाज़िम हुउसि। तर्जुमा कंदो हुउसि, प्रूफ पढ़ंदो हुउसि ऐं किताब वेबियूं कंदो हुउसि ऐं किताब वीपियूं कंदो हुउसि। उन ई ज़माने में ॾखण मां थो सिज उभिरे, चीन में हारियुनि खे ज़मीन कीअं मिली ऐं इंसान ऐं इंसानियत जी तारीख़ तर्जुमो कया हुअमि। डीपलाई साहब छपाया हुआ। जोयो साहब डीपलाई साहब जो घाटो दोस्त हो ऐं अक्सर क़ुरान प्रेस में ईंदो हो। मुंहिंजी वाफ़ियत साणसि उते थी। डीपलाई साहब मरहूम मुंहिंजा कुझु तर्जुमा खेसि ॾेखारिया, ॾाढो ख़ुशि थियो ऐं पोइ जॾहिं बि ईंदो हो त वर करे पुछंदो हो त सिराज का नई शइ तर्जुमो कई अथई। हीउ खिलणो जवान जंहिंजे अखियुनि में हिकु अजीब चमक हूंदी हुई मूंखां 15-20 साल वॾो हो, पर जॾहिं मूंसां ॻाल्हाईंदो हो त मुंहिंजे सतह ते ऐं हिकु अहिड़ीअ पंहिंजाइप सां जेका फ़क़ति ख़्यालनि जी हम आहंगीअ मां पैदा थींदी आहे। उन ई ज़माने में हिन मूंखे पंहिंजो किताबु सेव सिंध सेव द कॉन्टिनेंट पढ़ण लाइ ॾिनो। उन किताब मुंहिंजे ज़हनी माहौल में हिकु तूफ़ान बर्पा करे छॾियो ऐं मूं नका कई हम नका तम हफ़्ते 10 ॾींहंनि में रातियूं जागी उहो किताबु तर्जुमो करे असुलु किताब सां गॾु खेसि ॾिनमि। हू का घड़ी त मूंखे अजीब नज़रुनि सां घूरींदो रहियो। पोइ हिकु मुर्क सां चयाईं, चरिया हीअ किताब त ज़ब्त थियल आहे। उहो तर्जुमो अञा वटसि कनि पुराणनि कागज़नि में मौजूदु हूंदो। तर्जुमनि तां ॻाल्हि यादि आई त आज़ादीअ खां अॻु सिंधीअ में तर्जुमे जो फ़न ॾाढे ओज ते हो। सिंधीअ जे हर अहम अदीब ऐं आलिम उहो पियो महसूसु कयो त जेसीं सिंधीअ में असुलु को अदब पैदा थिए तेसीं तर्जुमनि ज़रिए सिंधीअ में ॿियनि ज़ुबाननि जो बहितरीनु अदब ऐं इल्मु उथलाइण हिकु ज़रूरु हुजण सां गॾु सिंधीअ जे मुख़लिस तरीन ख़िदमत बि आहे। सिंधीअ जी मुख़लिस तरीन ख़िदमत बि आहे। उन ॾस में मिर्ज़ा कलीज बेग जो नालो सरे फ़हरिस्त आहे। हिन सवी किताब सिंधीअ में उल्थाए विधा। मिर्ज़ा कलीज बेग जी हम उमिरि अदीबनि मां हर कंहिं हिकु कर्ज़ सम्झी को न को किताब तर्जुमो करे सिंधीअ जे झोल में विधो। अंग्रेज़ी, हिंदी, बंगाली, उर्दू, मराठी ऐं गुजराती जा बेशुमार किताब उन दौर में तर्जुमो थिया। आज़ादीअ खां पोइ तर्जुमे जी अहमियत जेकॾहिं कंहिं महसूसु कई ऐं कराई सो इब्राहिम जोयो हो। हिन खे पाण बि तर्जुमे जो फ़न एतिरो त मथां मयार ते खणी वियो आहे जो हिन जा तर्जुमा असलूकियूं ऐं तबज़ात तहरीरूं थियूं भाइजनि। पोइ उहो तालीम ते इमिली हुजे या संदसि ताज़ा तर्जुमा जिन में ॿारनि जो मसीह ऐं ॿिया अहम किताब शामिल आहिनि। सिंधी अदबी बोर्ड जे सेक्रेटरीअ जी हैसियत में हिन ॾींहुं राति कोशिशि करे अदबी बोर्ड जे
तर्जुमनि जी स्कीम खे अॻिते वधायो। उन स्कीम में दुनिया जे इल्म ऐं अदब जा बहितरीनु किताब चूंडियल हुआ। जन अदीबनि ऐं आलिमनि खे बोर्ड तरफ़ां को किताब तर्जुमो करण लाइ ॾिनो थियो वियो। उन्हनि जे पोयां ज़ाती तरह इब्राहिम जोयो जिनसी पोयां पइजी थियो वियो। हिन जा ज़ाती लाॻापा सभिनी आलिमनि ऐं अदीबनि सां हुआ। उन करे हू हली वटनि वेंदो हो ऐं खेनि मिनथू कंदो हो त ॿेली ॾाहा थियो, किताब तुर्त तर्जुमो करे ॾियो त छपायूं। रुगो एसी ताईं महदूद न रहंदो हो, पर जॾहिं तर्जुमो पहुचंदो हो त उनखे अदबी मयार ॾियण लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾींदो हो। मूंखे ज़ाती तरह सां उनजो तजुर्बो ऐं मुशाहिदो आहे, छाकाणि त 1955 ईस्वीअ खां 57 ईस्वीअ ताईं आउं बोर्ड जे असिस्टेंट सेक्रेटरीअ तौरु हिन सां कराचीअ वारी ऑफिस में गॾु कमु कंदो रहियो आहियां। के तर्जुमा त अहिड़ा मयार खां किरियल हूंदा हुआ जो उन्हनि खे सुधारींदे हू बिल्कुलु नओं तर्जुमो करे वञी पार पवंदो हो। उन सुठे तर्जुमे जो क्रेडिट बि तर्जुमे कंदड़ खे मिलंदो हो। ईअं सभई किताब तर्जुमो थिया ऐं इब्राहिम जे कलम उन्हनि जी नोक पलक खे दुरुस्त कयो या माॻई नए सिर तर्जुमो कयो। असांजे हिकु दोस्त मरहूम ते अलाह जी मग़फ़रत हुजे, रिस्किन जेके किताब जो तर्जुमो कयो उनजो मुसवदो शायदि अॼु बि बोर्ड जे रिकॉर्ड में हूंदो। उहो तर्जुमो अहिड़ो लफ़्ज़ी तर्जुमो हो जो जेकॾहिं ईअं ई छपिजे हा त रिस्कनि जो रूह रीहूं करे हा। इब्राहिम जोए जे कलम उन किताब खे शाहकार बणाए छॾियो ऐं उहो मिसाल अकेलो न आहे, पर सभई तर्जुमनि सां लागू आहे। तर्जुमे लाइ किताबनि जी चूंड में इब्राहिम जोए जे फ़िक्र खे वॾो दख़ल आहे ऐं उहो फ़िक्र हो त जेकी किताब तर्जुमो थियनि से न रुगो सिंधी अदब में इज़ाफ़ो आणीनि, पर सिंध जे माण्हुनि ऐं सिंधी ज़ुबान खे ज़हनी सफ़र में ॿ क़दम अॻिते ॾींनि। अदबी बोर्ड जा करायल तर्जुमा उनजो वॾो सबूत आहिनि। उन्हनि में अव्हां खे को बि अहिड़ो किताब न मिलंदो जंहिंमें महज़ ऐं सिर्फ़ु अदब जी चाशनी हुजे। किताब अहिड़ो चूंडींदो जंहिंमें कंहिं माॻ कंहिं मंज़िल जा निशान चिटा मिलंदा हुजनि। उहा मक़सदियत मोटिवेशन रुगो बोर्ड जे किताब ताईं महदूद न हुई। पंहिंजे संगतियुनि साथियुनि खे ॻाल्हियुनि कंदे कंदे अहिड़नि किताबनि जे तर्जुमे करण लाइ चवंदो जेकी पाण हिननि गॾिजी पढ़िया हुजनि ऐं जंहिंजी मक़सदियत लाइ कंहिंखे बि शक शुबो न हूंदो। संदसि रग़बत ॾेखारण जो अंदाज़ बि अहिड़ो दिलि लुभाईंदड़ हूंदो आहे जो माण्हू सोचींदो त हिन खे जवाबु ॾियण सां हिन जी दिलि टुटी पवंदी। कन हालतुनि में वरी खेसि उहो अहसासु थींदो हो त संदसि कन दोस्तनि में लिखण जी सलाहियत आहे ऐं महज़ सुस्तीअ करे नथा लिखनि त उन्हनि सां हुजत करे खां लिखाईंदो या तर्जुमा कराईंदो। ॻाल्हियुनि में अहिड़ी हुजत करे वेंदो जंहिंखे टारणु ॾाढो ॾुखियो लॻंदो। असांजे दोस्त सरकीअ खां लिखाइण ऐं तर्जुमा कराइण लाइ हिन उहा ई खेॾ इस्तेमालु कई। नेठि छा कजे। ईअं तर्जुमो थियो। साॻी खेॾ सरकीअ जे घरवारीअ भेण शम्स ते आज़मायाई ऐं कामयाबु थियो। कन हालतुनि में वरी ज़रूरतमंद अदीबनि खां तर्जुमा कराए संदन माली मदद करण जी अहिड़ी रिवायत क़ाइमु कयाई जो आउं अॼु बि उन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त सिंधी अदब में सही अजूरे जी रिवायत बि इब्राहिम जोए शुरू कई, जेका अॻिते हली उन मंज़िल ते पहुती जो को अहिड़ो बि वक़्तु आयो जॾहिं सिंधी अदीबनि उहो फ़ैसिलो कयो त अजूरो पोइ थोरो या घणो न मिलंदो त कंहिंजे लाइ बि न लिखंदा। जगमशहूर किताब गोल्डन बफ जो तर्जुमो जादू ऐं साइंस ईअं थियो। हिते वरी बि हिकु ज़ाती वाक़ियो यादि थो पवे। 1957 ईस्वीअ में CSS जो इम्तिहान, जंहिंखे आम तरह CSP ऑफिसरनि जो इम्तिहान सॾियो वेंदो आहे, पाण कंहिं में बोर्ड जी नौकिरी छॾे ट्रेनिंग लाइ लाहौर वियुसि। उन ज़माने में मुंहिंजे नंढे भाउ खे TB थी पई। उन ई ज़माने में TB जे इलाज लाइ नयूं दवाऊं मैदान ते आयूं हुयूं। जन्मा हिन मूज़ी मर्ज़ जो मुकमिल इलाज थी थिए सघियो, पर दवाऊं ॾाढियूं महांगियूं हुयूं ऐं घणे मिक़दार में खाइणियूं हुयूं। इब्राहिम खे मुंहिंजी माली हालतुनि जी ख़बर हुई, सो बोर्ड जे तरफ़ां कुझु किताबनि जे तुर्त तर्जुमे लाइ लेटर ॾियारे मोकिलियाई। ॾींहुं राति हिकु करे 3 किताब तर्जुमो करे ॾिनामांसि। उन्हनि मां हिकिड़ो किताब शायदि अमरीकी आखाणियुनि जो हो ऐं ॿियो शी स्टूप्स टू कनक्योर ऐं टियों शायदि स्कूल स्कैंडल हो। उन्हनि किताबनि जे पैसनि मूंखे भाउ जे इलाज कराइण में वॾी मदद ॾिनी। उन वाक़िए मुंहिंजे ज़हन ते के पाइदार असर छॾिया ऐं उहे ई असर हुआ
जन तहत मूं हिलाल पाकिस्तान में लिखंदड़नि खे मुआवज़े ॾियण जी रिवायत क़ाइमु कई। सिंध जो अदीब घणो तणो ॾुतड़ियल तबिके सां तालुक़ु रखे थो ऐं जेकॾहिं अदबी कम जे एवज़ खेसि मुनासिबु अजूरो मिले त कहिड़ी अरबा ख़ता थींदी। जीअं मूं मथे ज़िक्र कयो आहे त 1955 ईस्वीअ खां 1957 ईस्वीअ ताईं बोर्ड जे असिस्टेंट सेक्रेटरीअ जी हैसियत में मूं हिन सां गॾिजी हिन जो ज़ेरदस्त थी कमु कयो आहे। उन खां अॻु बि 2 साल बोर्ड जी बुक स्टॉल ते मैनेजर तौरु रही संदसि ज़ेरदस्ती कई अथमि। उन्हनि 4 सालनि में मूं उन शख़्स जी बिना वेझो रही संदसि शख़्सियत जी मुख़्तलिफ़ पहलुअनि खे ॾिठो ऐं जाचियो आहे। संदसि महिनतूं, संदसि पोरिया ऐं संदसि मक़सद सां चुहटी रहण जा करिश्मा ॾिठा अथमि ऐं नतीजे तौरु हिकु अहिड़ो इंसानु साम्हूं ॾिठो अथमि जेको हद दर्जे जो वतन परस्त आहे, पर जंहिंजी वतन परस्ती हिकु अजीब ऐं नई वतन परस्ती आहे। उनखे हीअं सम्झो त उन वतन परस्तीअ खे पंहिंजो हिकु जिस्म आहे, हिकु रूह आहे, हिकु इख़लाक़ आहे ऐं जेका साह वरी आहे, जंहिंखे ॾिसी ऐं ॿुधी सघिजे थो, जंहिंखे हथु लाइ महसूसु करे सघिजे थो, जेका हथु ड्रिघेरे अव्हां खे छुई सघे थी। जेकॾहिं छुहाउ न बि थिए तॾहिं बि पंहिंजी मौजूदगी महसूसु कराए थी। हिकु अंग्रेज़ वतन परस्त जे पैट्रियाटिज़म लाइ चयो वेंदो आहे त इंग्लैंड मुंहिंजो इंग्लैंड, बुरो या भलो मुंहिंजो इंग्लैंड। पर इब्राहिम जोई जी वतन परस्ती पंहिंजे वतन लाइ बुरी या भली जी चूंड नथी करे। हिनखे यकीन आहे त मुंहिंजो वतन, मुंहिंजी सिंध बुरी त थी नथी सघे, बुराईअ जे इम्कान जो बि तसवुरु नथी करे। ॿिए दुनिया खे सिंध में का बुराई नज़र अचे त उहो हिननि जे अखि जो फेर आहे, पंहिंजे प्रिजुडिस आहे। न त सिंध में का बुराई न आहे, का मनफ़ी शइ न आहे। उनखे हीअं बि चई सघिजे थो त जीअं महबूब खे चंड सां मुशाबियत ॾिजे, पोइ भली साइंसदाननि जे निगाह में चंड ते गारनि ऐं जबलनि जे करे दाग़ छो न हुजनि। सिंध उन वतन परस्तीअ जो महबूब आहे जंहिं महबूब जे मुकमिल हुसन हुजण में ॿराया थी नथा सघनि। उन करे उथंदे विहंदे, सुम्हंदे जाॻंदे उन महबूब जो ख़्यालु दिलि में वसंदो रहे। उहा वतन परस्ती इब्राहिम जोए जो मज़हब आहे ऐं मज़हबनि में शरीक कबीरो गुनाह आहे। पोइ उन मज़हब जा के ज़रूरी फ़र्ज़ आहिनि, के सुनतूं आहिनि, के अरकान आहिनि, जंहिंजो मुहाविर उहो आहे त माण्हू पाण खे उन महबूब जो अहल साबित करे ऐं उहा अहलियत तॾहिं साबित थींदी जॾहिं उन महबूब जी ज़ात ऐं सिफ़ात लाइ वहदतुल वजूद जे फ़लसफ़े में फ़िक्र ते अमल कंदो रहिजे ऐं फ़ना फ़िल वतन जे महराज माणिजे। उन जी अमली शक्ल उहा आहे त वतन जूं रिवायतूं पंहिंजूं रिवायतूं बणिजनि, वतन जा खदो ख़ाल पंहिंजा खदो ख़ाल बणिजनि, वतन जो इख़लाक़ पंहिंजो इख़लाक़ बणिजे। उन माना में सोचो त सिंध छा आहे। सिंध जी रिवायत आहे माणिपो, कंहिंखे न रंजाइणु, पंहिंजनि खे प्यारु ॾियणु, कंहिंसां बि नफ़रत न करणु, निहठाई ऐं ख़ुदि सुपुर्दगी। उहे समूरियूं ख़सलतूं ऐं वसफ़ूं अव्हांखे इब्राहिम जोई में मिलंदियूं। इंसानी सतह ते हू पंहिंजे औलाद जो निहायत मुहबत कंदड़ पीउ आहे ऐं हाणे ॾाॾो ऐं नानू पिणु। दोस्तनि जो निहायत प्यारो ऐं प्यारु कंदड़ दोस्त आहे। ऐं नथो सम्झां त हिन कंहिंखे इरादे सां रंजायो हूंदो, निहठो एतिरो जो जबल हूंदे बि तराईअ जी ॾिखाई ॾे। संदसि हिकु अमरीकी दोस्त बार्डी हिन लाइ चयो त मिस्टर जोयो, ह्यूमिलिटी इज़ आउट ऑफ दिस वर्ल्ड। उहा ह्यूमिलिटी या निहठाई अज़मतुनि जो इस्तारो आहे। मेवे सां झिंझियल वण ई झुकियल हूंदो आहे। मक़सद ॾांहुं ख़ुदि सुपुर्दगी इब्राहिम जोए जी अहिड़ी ख़सलत आहे जंहिंमें मूंखे संदसि सानी ॿियो कोन सुझे। को मक़सदु मुक़ररु कंदो त पोइ उहो ई हिन जो मुहाविर बणिजी वेंदो ऐं मजाल आहे जो हेॾां होॾां जूं फ़रूई ॻाल्हियूं खेसि लहज़े लाइ बि उन खां बेपरवाह थियणु ॾियनि। ॿिया जे बेपरवाह थियनि त शिकायत जो अहिड़ो रुख़ अख़्तियार कंदो जो माण्हू पियो खिखो विखो थींदो। जॾहिं बोर्ड जो सेक्रेटरी हो ऐं महिराण जो मवादु सहेड़ींदो, साफ़ कंदो, तॾहिं जो हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे। हिकिड़ो नाटक पढ़ियाई, अ डे इन अकबर। नाटक अहिड़ो सुठो जो मूंखे चयईं त तर्जुमो कर त महिराण में हलायूं। मूं बि हाउ कई, पर पोइ ॻाल्हि विसरी वियमि। मवादु प्रेस में ॾियणु वक़्तु ॾिठुमि त ॾाढो रंजीदो हो। पुछियोमांसि त चयाईं तो नाटक तर्जुमो न कयो।
अजायो पर्चे जे मवाद खे तरसायमि ऐं पोइ संदसि अखियुनि में जेको ॾोरापो ॾिठुमि तंहिंखां खिखो विखो थी वियुसि ऐं राति जागी ॿिए ॾींहुं खेसि तर्जुमो आणे ॾिनुमि त खणी भाकुर पाताईं। सिंध पंहिंजी हैसियत में हिकु मुकमिल तरीन वतन आहे। उन में हर उहा ॻाल्हि आहे जेका कंहिं वतन लाइ तस्वुर में आणे सघिजे थी। समुंड बि आहे, दरिया बि आहे, समुंड बि आहे, दरिया बि आहिनि, कारूं झर ऐं हालार जहिड़ा जबल आहिनि त थर जहिड़ो रेगिस्तान बि मंझसि मौजूदु आहे। वादियूं आहिनि, छपर आहिनि, छांवरा आहिनि, हसीन सुबुह आहिनि ऐं सहर अंगेज़ शामूं बि आहिनि। सिंध जी उहा हमागीर शख़्सियत सिंध वासियुनि खां हमागीरियत ऐं मुकमलियत परफेक्शनिज़म थी घुरे। इब्राहिम जोई जहिड़ो परफेक्शनिस्ट अव्हांखे घटि मिलंदो। पोइ संदसि लिखणु हुजे या कंहिं किताब छपाइण जो फ़न, सिंधी अदब खे बीहक जे निशानियुनि सां सिंगारण ऐं सेबतो बनाइण में बि हिन जे परफेक्शनिज़म खे दख़ल आहे। जेके किताब संदसि दौर में अदबी बोर्ड तरफ़ां छपिया उन्हनि जी छपाई मवाद जी बीहक गेटअप में अव्हांखे इब्राहिम जोयो साफ़ नज़र ईंदो। महिरान लाइ ईंदड़ मज़मूननि में असांजा अदीब दोस्त बीहक जे निशानियुनि जो ख़्यालु कोन रखंदा हुआ। हिकु ॾींहुं मूंखे चयाईं त बीहक जे निशानियुनि जी अहमियत ते मज़मून लिख। उहो मज़मून महिरान में छपियो त अदीब दोस्तनि पंहिंजे तहरीरुनि में बीहक जो निशानियूं ॾियणु शुरू कयूं। जेकॾहिं बीहक जे निशानियुनि जे ॾांहुं सिहत ऐं ज़रूरत खे ॾिसणो हुजेव त अदबी बोर्ड पारां छपायल जामिया सिंधी लुग़ात जो पहिरियों जुल्द ॾिसो त संदसि महिनत ऐं परफेक्शनिज़म जो अंदाज़ो थी सघंदो। ही तमामु नंढा मिसाल आहिनि पर उहे हिन जी शख़्सियत ॾांहुं वाज़ियो इशारो कनि था। इब्राहिम जोयो मुंहिंजो अदबी उस्ताद, मुंहिंजो मुरबी ऐं मुंहिंजो दोस्त आहे। थी सघे थो त मुंहिंजे हिन मज़मून मां हिन जी शख़्सियत मुकमिल तरह उभरी न सघी हुजे, छाकाणि त इब्राहिम जोयो हिकु दौरु आहे, हिकु तारीख़ आहे, हिकु वहंदड़ दरियाउ आहे जंहिंखे मुकमिल तरह बयानु करण लाइ कई किताब लिखिजी सघजनि था। हिन सिंधी ज़ुबान ऐं सिंधी अदब जी जेका ख़िदमत कई आहे उनखे घेरे में आणणु ॾाढो मुश्किल कमु आहे। उन करे फ़क़ति एतिरो चवंदुसि त इब्राहिम जोए पंहिंजे वतन परस्तीअ जो उहो हक़ अदा कयो आहे जेको मुनफ़रिद आहे ऐं लाज़वाल पिणु। कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोई बहार जी। अदबी गॾिजाणी सिंधी अदबी संगत कराचीअ में 31 डिसंबर 1981 ईस्वीअ में पढ़ियल।